फिरोजपुर मां सां अहम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। ज़िले क़शमोर कंधकोट पुलिस तरफ़ां कचे में हलंदड़ कारवान में खेसि हिकु ॿी वरी कामयाबी मिली वई। कंधकोट बी सेक्शन थाणे जी हद SHO मोहम्मद इलियास ओडो जी टीम जो दुरानी मार जे कचे वारे इलाइक़े में ददड़ पुलिस पिकट वेझो ॾुआरनि सां मुबैना पुलिस मुक़ाबिलो, जंहिंमें 2 महीना अॻु थी वियल मग़ुई नौजवान सदाम शेख खे पुलिस पारां बाज़ियाब करण जी दावा कई वई आहे। पुलिस शक जी बुनियाद ते 2 माण्हू बि गिरफ़्तार कया आहिनि, जंहिं जा नाला राज़ में रखिया विया आहिनि। पुलिस ज़रियनि ॿुधायो त ॾुआरनि ख़िलाफ़ असां जूं कार्रवायूं जारी रहंदियूं। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।